त अचनि उन खां अॻु मां मुरली अडनानी अंकल जेके ख़र्ची ॾिनी आहे सभिनी साज़ींदड़नि लाइ 24 सालनि खां पोइ अॼु असां वटि अंकल दुष्यंत आहूजा पिणु आया आहिनि। मूंखे सच ॿुधायां त यूट्यूब ते इन्हनि खे ॾिठो आहे जॾहिं नंढी हुअसि हिते आया हुआ, पर तॾहिं नंढी हुअसि। नानी चवंदी ॿुध बेटा ॿुध सिंधी राग गीत कलाम, तॾहिं लॻंदो हो नानी प्लीज़। हाणे ईअं लॻे थो प्लीज़ प्लीज़ मोर। आबिदा परवीन जी हिते आया हुआ तॾहिं बि यही फीलिंग हुई। अॼु सिखूं था भई शल ओॾी महिल ॿुधूं हा, शल ओॾी महिल ध्यानु हुजे हा एतिरो। वेलकम अंकल एंड दीदी विदाउट एनी स्टॉप। हेलो जी, अमृता ॿुधायो मां अॼु 2 बजे ई मोटी आहियां ॿाहिरां। थोरो गलो मुंहिंजो थकल आहे, आवाज़ मुंहिंजो थोरो, पर दादा जे हिन आस्थान ते मां 31 मार्च ऐं 20 नवंबर न अचां, इहो थी न सघंदो। बीमार हुजां, जेकॾहिं ॻाए न सघां तॾहिं ईंदसि ज़रूरु, छाकाणि हितां ई मुंहिंजी शुरूआति हितां ई थी आहे। मां दादा जी ॾोहिटी आहियां। जेको बि ॻायां थी थोरो, हीअ त अथाह समुंड आहे, असांखे कुझु न ईंदो आहे। हिकु फुरो ओतिरो मूंखे न ईंदो आहे, पर जेतिरो ॻायां थी दादा जी आसीस आहे मूंते। ऐं this is not just a hall, this is a very very pious place. हिन बिल्डिंग में दादा जो जीअं चवंदा आहिनि खून पसीनो, इहो हिननि जे बिल्डिंग जे भितुनि में आहे, हिन जे फाउंडेशन में आहे। मां 13 साल जी हुअसि जॾहिं हिन बिल्डिंग जो फाउंडेशन स्टोन हिते असां ओपनिंग कईसीं ॿाहिरि। जी, मुरली अंकल खे ख़बर आहे, चंद्रू अंकल खे ख़बर आहे, जेके वॾा हिते वेठा आहिनि उहे सभु शायदि ॾींदा। ऐं हीअ दादा जो सुपिनो हो। दादा अञा बि हिते ई आहिनि, उन्हनि जी समाधि आहे त किथे कोन विया आहिनि। उन्हनि जा वाइब्रेशन्स, उन्हनि जी आसीस असां सभिनी ते आहे। त मूंखे लॻे थो को बि सिंगर या को बि आर्टिस्ट, सिंधी आर्टिस्ट, ॿिया त आहिनि पर सिंधी आर्टिस्ट अहिड़ो को बि आर्टिस्ट न हूंदो जेको हितां ॻाए न वियो हूंदो। आई डोंट थिंक वॾो हुजे नंढो हुजे, सभिनी ते दादा जी आसीस आहे, झूलण साईं जी आसीस आहे। मूंखां अॼु थोरो कुझु हेठि मथे थिए त माफ़ु कजो, मुंहिंजो गलो बिल्कुलु शुरूआत कंदसि हिकिड़ी सुहिणी झूलण साईं जी प्रार्थना सां। ही आहे राग चालुकेशी में ऑल इंडिया रेडियो अहमदाबाद। उते मां 14 साल में ऑडिशन पास कयो हो ऐं उते उन ज़माने में फीचर्स थींदा हुआ रेडियो ते। घनश्याम बि असां घणा ई प्रोग्राम्स गॾु कयासीं, ऑल इंडिया रेडियो जा फीचर्स। उन में हिते हिकिड़ो झूलण साईं ते फीचर थियो हो ऐं हीअ बिल्कुलु फ्रेश कॉम्पोज़िशन उन टाइम ते ठही हुई ऐं पहिरियों दफ़ो मूं ॻाई हुई, त उहो तव्हांजे साम्हूं पेश थी कयां।
बेड़ी पार उतार लालना, बेड़ी पार उतार झूलना, तू मुझो आधार झूलना, तू मुझो आधार। बेड़ी पार उतार लालना, बेड़ी पार उतार झूलना, तू मुझो आधार झूलना, तू मुझो आधार। तू मुझो आधार झूलण, तू मुझो आधार, तू मुझो आधार झूलण, तू मुझो आधार। बेड़ी पार उतार लालना, तू मुझो आधार झूलण, तू मुझो आधार। हलक्यो तारियूं हलंदियूं अचनि। लहजे सारा संभार लालना, लहजे सारा संभार झूलना, तू सब जो आधार झूलना, तू सब जो आधार। तू मुझो आधार झूलण, तू मुझो आधार, तू मुझो आधार झूलण, तू मुझो आधार।
अन्याय गलो खराब है चंद्रू अंकल पारा समाज बरकत